अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। पार्लियामेंट सुप्रीम इदारो आहे, उहो सिंध जूं असेंबलियूं हुजनि या सूबनि जूं असेंबलियूं हुजनि या क़ौमी असेंबली हुजे। सुप्रीम इदारा आहिनि, उन्हनि जो कमु आहे लेजिस्लेशन करणु, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धड़ाधड़ बिल पास थियनि पिया। हींअर अहिड़ी सिचुएशन थी वई आहे, अहिड़ा बिल पास थियनि पिया जेके मुतनाज़े जी शक्ल अख़्तियार कनि पिया। अवाम जा एतिराज़ आहिनि, उन बावजूद बि अहिड़े क़िस्म जा बिल पेश थियनि पिया ऐं उनखां पोइ पास बि थियनि पिया। पहिरियां 26वीं आइनी तरमीम उहो आयो, उनमें बि कंट्रोवर्सीज़ थी। उनखां पोइ वरी पीका एक्ट आयो, वरी पीका एक्ट खां पोइ वरी सिंध असेंबली, उनखां पोइ क़ौमी असेंबली में अहिड़े क़िस्म जा जेके बिल आहिनि उहे पेश थियनि पिया ऐं अक्सरियती राय सां पास बि थियनि पिया। कुझु ॾींहंनि खां ईअं लॻे पियो सिंध असेंबली में बि का लेजिस्लेशन थींदी ऐं उनमें बि का बिल खणी ईंदा या तरमीम थींदी, छाकाणि त IMF मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डिमांड कंदो रहे थो, उहो चाहे सूबनि खां हुजनि या वफ़ाक़ी हुकूमत खां हुजे। उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते IMF अहिड़ियूं जेके डिमांड कंदो आहे जेका अवाम जे लाइ तमामु घणो हिकिड़ो नुक़सानदेह हूंदी आहे। उन्हनि लेजिस्लेशन जी हिकिड़ी डिमांड कई, बिल जी डिमांड कई। उहो बिल पहिरियां KP मां पास थियो, उनखां पोइ पंजाब असेंबली में पास थियो, वरी सिंध काबीना 2 ॾींहंनि खां इहो सिचुएशन में हुई त छा ही बिल पास कजे ऐं उनखां पोइ फाइनली अॼु ज़ियाल अंजार साहब जेको आहे ज़रई इनकम टैक्स बिल 2025 जो क़ौमी असेंबली में सिंध असेंबली में पेश कयो ऐं उहो अक्सरियती राय सां मंज़ूर थी वियो। उनमें कुझु डिटेल्स आहिनि जेके अव्हांखे ॿुधाईंदुसि त ज़ियाल अंजार पारां जेको बिल पेश कयो वियो आहे उहो ज़रई इनकम टैक्स बिल आहे जेको सिंध रेवेन्यू बोर्ड जमा कंदो। नंढियुनि कंपनियुनि में 20% ऐं वॾियुनि कंपनियुनि में 28% जेको आहे उहो टैक्स लागू हूंदो। उनखां पोइ इहो IMF जो शर्त हुयो, मुसलसल IMF चवे पियो ऐं अॼु CM साहब जो बि इहो ई चवणु आहे जेकॾहिं असां हीउ बिल पास नथा कयूं त IMF जेको आहे उहो एतिराज़ वारे थी ऐं उनखां पोइ IMF जेको आहे उहो पैकेज जेको बेल आउट पैकेज हूंदो आहे उहो कर्ज़ न मिलंदो। असां नथा चाहियूं त वफ़ाक़ी हुकूमत असांखे इन ॻाल्हि जो ज़िम्मेवार ठहिराए या असांखे ज़िम्मेवारी ॾिए त तव्हां ही अगरि बिल पास नथा कयो त तव्हांजे करे पाकिस्तान खे कर्ज़ नथो मिले। CM सिंध मुराद अली शाह साहब जो अहिड़ो चवणु आहे। अच्छा, इनमें ही जेको ज़रई टैक्स आहे उहो लाइव स्टॉक में शामिल न कयो वेंदो। 150 मिलियन ज़रई आमदनी हासिल कंदड़ ज़रई टैक्स खां आजा हूंदा, उन्हनि ते टैक्स न हूंदो। 200 खां 500 मिलियन आमदनी ते 10% टैक्स लागू हूंदो। भाॼियुनि जूं क़ीमतूं ज़ाहिरा वधी वेंदियूं, कणक चांवर ऐं ॿियो जेको बि ज़ाहिरा जिन्सूं आहिनि उहे वधंदियूं। ज़ाहिरा हिकु तरफ़ इकोनॉमी जी अहिड़ी सिचुएशन आहे, अॻु में महांगाई आहे, इन्फ्लेशन आहे, एतिरा इशूज़ आहिनि। मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में पाण डिस्कशन कंदा पिया अचूं त इकोनॉमी जेको आहे पाकिस्तान जी उहा बैंकरप्ट आहे, पर उनखां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकूमतूं जेके बि ईंदियूं आहिनि दावा कंदियूं आहिनि असां माज़ी जी हुकूमत खां असां पंहिंजी हुकूमत में इकोनॉमी खे बचायो आहे, असां सियासत क़ुर्बान कई आहे, मईशत खे बचायो आहे। अहिड़े क़िस्म जा असांखे जेके आहिनि उहे सियासी नारा ज़रूरु ॾिसणु वटि ईंदा आहिनि, पर मेन इशू इहो आहे त छा पेंशन ख़तमु करण सां, छा ज़रई टैक्स हणण सां या आम माण्हू ते बोझ ऐं टैक्स महण सां मईशत बहितर थींदी? सवाल बेसिकली इहो आहे। आख़िर जेको ग़रीब अवाम आहे उहो काॾां वञे, उहो 2 वक़्तनि जी मानी ॻभे लाइ परेशान आहे ऐं उन्हनि मथां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा टैक्सिस हूंदा उहो कीअं सर्वाइव कंदो? इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु ॿई गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि। महबूब नवाज़ शाह साहब जेके आबादगार अॻवान आहिनि, तमामु घणी वर्थ रखनि था, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि खे पाण खे जॉइन कंदा रहनि था। उनखां पोइ नदीम शाह साहब जेके सीनियर नायब सदर आहिनि सिंध आबादगार बोर्ड जा ऐं आबादगार अॻवान बि आहिनि। वॾी महिरबानी महमूद नवाज़ शाह साहब ऐं नदीम शाह साहब असांखे टाइम ॾियण जे लाइ। सभ खां पहिरियां महमूद नवाज़ शाह साहब, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो, आख़िर ही जेको बिल आंदो वियो ऐं अक्सरियती राय सां पास बि थी वियो आहे, तव्हां इन खे कीअं था ॾिसो? छा वाक़ई सिर्फ़ु मईशत खे बहितर करण लाइ IMF जी शर्त मञणी ज़रूरी आहे? तव्हांजी वॾी महिरबानी साईं। अगरि ईअं केरु चवे हिन मुल्क में त असां ही इक़दाम ऐं क़दम इन करे पिया खणूं त ही मईशत जे लाइ ऐं हिन मुल्क ऐं सूबे जे लाइ ज़रूरी ऐं अहम आहे ऐं थी सघे थो असांखे न बि वणंदड़ हुजे त असां हुनजो ख़ैर मक़दम बि करियूं, हुनखे ख़ुशि आमदीद बि चऊं। पोयनि सालनि में जॾहिं ज़रई इनकम टैक्स जी ॻाल्हि हुई, असां हुकूमत सां गॾु बीठल हुआसीं ऐं जेको पुराणे 2012-13 में जॾहिं ज़रई इनकम टैक्स जी ॻाल्हि थी हुई त असां गॾु हिकिड़ो लॉ पास करायो हो जंहिंमें ज़रई इनकम टैक्स अॻई लागू थियल हो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ज़राअत खे हिन पूरे साल में
IMF जो चवण जे हिसाब सां सभु माण्हू ईअं पिया चवनि त छो त असांखे IMF चयो आहे, पोइ इन जो मतिलबु इहो थियो हिकदमि सही कोन्हे, पर छो त असांखे IMF चयो आहे असीं इहो कदम खणूं पिया। ऐं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश करियां, IMF तव्हांखे इहे शयूं डिक्टेट न कंदी आहे। हा, जॾहिं तव्हां हुन वटि वेंदा आहियो त असांखे कर्ज़ ॾियो, कर्ज़ जे मथां कर्ज़ ॾियो, ऐं पोइ जॾहिं चवंदा आहिनि त पैसा भरे किथां ॾींदव त उहो जवाबु कोन ॾींदा आहियो। जॾहिं हिन मुल्क जा प्लैनर्स, हिन मुल्क जा सियासतदान जॾहिं उहे प्रॉपरली पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट न करे सघंदा आहिनि त पोइ हू जेके चाहियूं ॻोल्हे चवंदा आहिनि बाबा इहे असांखे करे ॾियो, चवंदा आहिनि हाज़ुर साईं ॿुधायो सही किथे करणी आहे, अॼु असांखे पैसा ॾेई छॾियो, सुभाणे असीं पाणी जेको आहे सो हिननि खे सोरो कंदासीं। ऐं IMF जे नाले ते हिन मुल्क में उहे सेक्टर्स जेके प्रोडक्टिव सेक्टर्स आहिनि, जेके मुल्क खे कुल्हो ॾियो बीठा आहिनि, उन्हनि सेक्टर्स खे जेको आहे सो हथ सां कुठियो पियो वञे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, अॼु IMF जे चवण ते ही चवनि था असीं टैक्स वधी, अॻई तव्हांजी मईशत में जेको टैक्सेशन जो तरीक़ेकार आहे उन में वॾे अंदौर तरीक़े अंदाज़ सां करप्शन आहे। तव्हांजो वफ़ाक़ी वज़ीर चए थो त जेको टैक्सेशन जा तव्हांजा इदारा आहिनि उते 1.5 ट्रिलियन रुपीस खां वधीक करप्शन थिए थी। हाणे जॾहिं तव्हां टैक्स रेट वधाईंदव त सवाल इहो आहे त इहा करप्शन वधंदी या घटंदी। वरी अचो पूरे साल में डीरेगुलेशन पे चयूं, डीरेगुलेशन पिया करियूं था, डीरेगुलेशन पिया करियूं। IMF थी चवे कणक जी ख़रीदारी न थी, कमंद जो रेट तय न थियो, हर भाॼी ऐं फसल जो रेट हींअर पट सां लॻल आहे। ऐं पोइ तव्हां ॾिसो त तव्हां चयो इहा डीरेगुलेशन असां कई, असां चयो भाई इन पासे तव्हां डीरेगुलेशन कई आहे त पोइ एक्सपोर्ट जी बि इजाज़त ॾियो न। हालांकि दुनिया में जेके शयूं अचनि थियूं उहे सब्सिडाइज़्ड मुल्कनि मां अचनि थियूं, वरी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असांजी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खां तक़रीबन अधु आहे, पर घटि में घटि एक्सपोर्ट करण जी इजाज़त हुजे त ॿी का बाज़ार त खुले न। त हिकिड़े पासे जेके ज़रई इजनास आहिनि उन्हनि खे घुटो ॾिनो पियो वञे, ॿिए पासे उन्हनि जे विकामण जे लाइ चौथा ताईं रुपयो क़ीमत जेका आहे सा कंहिं शइ जे मथे न चढ़णु खपे। तव्हांजे वफ़ाक़ी सरकार माण्हुनि जे मथां वियो ऐं उहे फ़ैसिला पई करे, उहा खंडु हुजे, अटो हुजे, टमाटो हुजे, बसर हुजे, गोभी हुजे, हिन वक़्तु जेका बि शइ आहे अगरि 5 रुपया वधे थी चवंदा आहिनि एक्सपोर्ट बैन लॻाए छॾियो। ॾिसो हिन वक़्तु मूंखे ॿुधायो इहो मईशत लाइ कहिड़ा सही फ़ैसिलो आहे जेको कयो पियो वञे। मुंहिंजी नज़र में जेको तव्हां सवाल पुछियो त IMF जे चवण जे अगरि IMF चवे भा त बि हुकूमत खे कदम न खणणु खपंदो। ऐं असांखे अफ़सोस आहे जो हिकु रिग्रेसिव ऐं प्यूनिटिव एक्शन अॼु काबीना कयो आहे। लेजिस्लेटिवली अहिड़े इम्पोर्टेंट शइ खे अचण जे लाइ को बहस मुबाहिसो थिए हा, स्टेक होल्डर्स खे तई ॿुधायो आहे त छा करणु लॻा आहियो, तव्हां त हिकिड़े धक सां कैबिनेट में पास कराए छॾियो, सुभाणे ॿिए धक सां असेंबली में पास कराए छॾींदो। इहा कहिड़ी जमहूरियत आहे, किथे जी जमहूरियत आहे? असांजो त दिमाग़ ऐं ज़हन हिते कमु नथो करे। अच्छा नदीम साहब, हाणे तव्हां इहो ॿुधाइजो, हिकु तरफ़ जेके सेनेटर साहिबान आहिनि या पार्लियामेंट जा मेंबर आहिनि उन्हनि जूं पघारूं घटि आहिनि, उन्हनि जूं पघारूं वधायूं थियूं वञनि, उन्हनि जी पघार 300% खां ई वधाई थी वञे, उन्हनि खे सहूलियतूं बि वधीक मिलनि थियूं। ॿिए तरफ़ ब्यूरोक्रेसी खे डबल केबिन जेके गाॾियूं खपनि उन्हनि लाइ हर सभु कुझु जेको आहे ख़ज़ाने में आहे, सिर्फ़ु ग़रीब आवाम लाइ टैक्स मढ़ण जो हल आख़िर छो इन्हनि हुकूमत खे नज़र थो अचे? जेकॾहिं IMF इहा डिमांड करे बि थो त हुकूमत वटि कहिड़ा ऑप्शन्स मौजूदु आहिनि उन्हनि जो IMF जो अहिड़े क़िस्म जा घटि में घटि मुतालबा न मञे? बिस्मिल्लाह रहमान रहीम, महिरबानी साईं हिकिड़ो मौक़ो ॾिनो पंहिंजो व्यू ॾियण जो। ॻाल्हि इहा आहे त हुकूमत जी अहिड़ी का बि नियत कान्हे त अवाम को सुधरे, को बहितर थिए। हुननि जो ख़्यालु आहे त ग़रीब माण्हू अटे जी सटुनि में हुजे, पंहिंजे मथे जे सूरनि में फाथो पियो हुजे, ऐं असांखे जेको आहे सो असां ॾांहुं सोचण जो हुननि खे मौक़ो ई न मिले। मुंहिंजे इल्म मुताबिक़ जेतिरी क़दुरु मूंखे ख़बर आहे, थी सघे थो आउं फुली अपडेट न हुजां, IMF अहिड़ी का बि ॻाल्हि कान कई आहे त एग्रीकल्चर ते हीअं हणो हूअं हणो। ॿियो ही जेको नेशनल मीडिया ते हले थो त एग्रीकल्चर पे टैक्स नहीं है, टैक्स नहीं है। ऐं पोयनि 15-20 सालनि खां एग्रीकल्चर इनकम टैक्स ॾियां थो। त इहा बि जेका हिकिड़ो परसेप्शन ग़लति आहे, इहो बि आउं क्लियर करे छॾियां त असीं बाक़ाइदा रिटर्न बि फाइल करियूं था ऐं ज़मीनदार जेके आहिनि से उहे टैक्सिस ॾींदा आहिनि। हा, हाणे आयासीं IMF जी ॻाल्हि ते त IMF त हिननि खे चयो त तव्हीं पंहिंजा इख़राजात घटायो। तव्हां ख़ुदि ॿुधायो त 300-400 सैकड़ो MNS जो पघार वधाए छॾियूं। हींअर प्राइम मिनिस्टर साहिबु 1000 होंडा सिविकूं जेको आहे सो ॾे पियो
इनकम टैक्स वारनि FBR वारनि खे हिननि कहिड़ो तीर मारियो आहे जे हिननि खे था ॾियो ही हूअं ई फाटनि था 100 रुपए जे टैक्स ते 10,000 रुपया रिश्वत वठनि ही पंहिंजा पाण हिन जो कमु एॾो लॻो पियो आहे त ही पाण मुल्क खे हलाए सघनि था तव्हां उन्हनि ई माण्हुनि खे करप्ट माण्हुनि खे वरी ॾियो था तव्हां टैक्स जो निज़ाम बहितर करियो रिकवरी खे बहितर करियो असांखे पाकिस्तान खे अल्लाह सुभाणे ताला एतिरो कुझु ॾिनो आहे त असांखे IMF वञण जी ज़रूरत ई कान्हे ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ही जेके बि पैसा जेके प्रोजेक्ट अचनि था असां इन्हनि मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि जी मीटिंगूं अटेंड कयूं आहिनि जेको अमाउंट अचे थो 70 सैकड़ो वञे थो वॾियुनि गाॾियुनि लाइ ऑफिसिस जे लाइ 5 स्टार होटल्स में सेमिनार करण लाइ 30 सैकड़ो जेको सो बचे थो कुझु हुननि जी हुन में हलियो थो वञे वापसि हुननि जी लीगल हुन में कंसल्टेंसी में बाक़ी 10 सैकड़ो या 5 सैकड़ो अची जेको आहे सो आवाम वटि लॻे थो उन में बि ही खाधा पीता पंहिंजा लॻाए वेठा आहिनि अवां उहे जेके इख़राजात आहिनि अहिड़ा इदारा जेके अवां जे लाइ हिटलर ठहिया पिया आहिनि PIA आहे पोयनि 20 सालनि खां जेको आहे सो खसारे में पियो वञे या 10 सालनि खां ही जिना एयर सर्विस ठही आहे एयर सियाल ठहियो आहे ॿिया आहिनि ब्लू एयर ब्लू वारा इहे पहिरीं नंढड़ा जहाज़ हाणे वेठा इहे कमाइनि पिया तव्हां हाणे जेको अॻे ई हिकिड़ो सिस्टम ठहियल आहे तव्हां उन मां नथा कमाए सघो अहिड़ो ई स्टील मिल जो हाल कयूं जेके अरबे रुपया कमाए सघे थी उन खे बि बंदि करे हाणे सभिनी जूं वाॻू वांगुरु रखियूं लॻी वेंदियूं केॾी महिल हिन जी 5-7 हज़ार एकड़ ज़मीन खणूं पोइ को न को ॾाढो इहा ज़मीन खणंदो पोइ टाउन प्लानिंग कंदा ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क खे सुधारण जी नियत ई कान्हे अहिड़ा माण्हू इस्लामाबाद में वेठा आहिनि एग्रीकल्चर जे कमनि जे लाइ जिन खे इहा ई ख़बर कान्हे हिकिड़ी मीटिंग में हिकिड़ो बाबू चए थो त कणिक जो वण केॾो वॾो थींदो आहे हाणे जंहिं माण्हू खे कणिक जे बूटे जी ख़बर कान्हे उहो भई असांजी पॉलिसियूं ठाहींदो त पोइ ईअं भींग न थींदी ॿियो छा थींदो बाक़ी ही वफ़ाक़ी हुकूमत में गॾु आहिनि हिन में एतिरी हिमत ई कान्हे इहे सभु शयूं वयूं ॾेई करे सभु करे क़बूले ऐद पैमान करे आया आहिनि पोइ हिते मिड़ी वोटर जे अॻियां पटकी बचाइण लाइ त न बाबा न असां बसि हीअं थी वियो आहे वफ़ाक़ हीअं करे बाबा वफ़ाक़ में गॾु वेठा नथो सम्झ में अचे पुतलाड़ो छॾे निकिरो ॿाहिरि अवाम जो थो करे वोटर त अव्हां जा इहे आहिनि प्रॉमिस त इहो हिकिड़ो वञी बचियो आहे अव्हां वटि बाक़ी हाणे जे पंहिंजनि माण्हू सां कंदो त केसी ताईं हाउ लॉन्ग इहो ठका ऐं ॾटा ई हलंदा माण्हू सफ़ा पावर्टी 6 करोड़ माण्हू पाकिस्तान में पावर्टी खां हेठि आहिनि जेके अटे जे लाइ परेशान आहिनि अवां सोचियो ख़ुदा न ख़ास्ता जॾहिं माण्हू तंग आयद जंग आयद वारी ॻाल्हि आहे इहे सभु माण्हू ॿाहिरि निकिरी पवंदा बुख में त छा हिननि वॾी हिन जी प्राडो ऐं V8 ऐं इहे बचंदियूं माण्हुनि खां माण्हू मरनि था बुख में त पोइ छॾींदा छा हिननि खे उहो सोचे ई कान्हे अॼु थिए सुभाणे ॿियो थिए ऐं ॿियो मसइलो इहो आहे त 90 सैकड़ो त असेंबली में ज़मीदार आहिनि पर हुननि जो ज़मीदारी त गुज़र सफ़र ई कोन्हे हुननि जा ॿिया ई खांचा अहिड़ा खुलिया पिया आहिनि जे ठठ लॻा पिया आहिनि हू दे आर लीस्ट बॉदर्ड हुननि खे परवाह ई कान्हे हिन ॻाल्हि जी ऐं एतिरी हिमत वरी कंहिंमें कोन्हे त भई उथी चए त बाबा हीअं न करियो बाक़ी उहो अॻे कुर्शी शाह ऐं नबीद कमर वारनि हुते जेको ॻाल्हायो नेशनल असेंबली में त मुसद्दिक़ मलिक उते जवाबु ॾिनो हुनखे चई बाबा तव्हां वञी मथे त चओ कोन था उते त सभु असां सेट आहिनि भई तव्हां हिते अची वोटरनि खे बेवकूफ़ छो था बनायो असेंबली जे फ्लोर ते जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे त हुन ईअं चयो त हाणे जॾहिं ईअं ॻाल्हियूं थियनि थियूं ईअं हलनि थियूं त पोइ हेठियुनि खे त लोढ़णो पवंदो न उनखे हिननि खे आवाम जे लाइ को बि लाचार कोन्हे इहे सभु शयूं हाणे हींअर पट ते पयूं आहिनि जीअं साईं महमूद नवाज़ शाह ॿुधायो गोभी टके धड़ी पालक टके धड़ी ऐं सारियुनि जो बि इहो ई हाल आहे मथे साल ज़मींदार ख़रीफ़ लाइ पोखे कोन सघंदा इहे ख़रीफ़ जूं भाॼियूं कोन थींदियूं पोइ इहे वेंदा आसमान ते जेॾी महिल असांजे टमाटे जो पटाटे जो अघु थिए ओॾी महिल घुराए इम्पोर्ट कर भई असां वारो वरी पोइ गॾु ऐं ठगियूं खाईंदो उन्हनि खे टमाटा ॾिजो असांखे एक्सपोर्ट करण जी इजाज़त कान्हे त माना पॉलिसी आहे कोन नियत आहे कोन पोइ माण्हू सभु ॾींहों ॾींहुं परेशान पिया थियनि मथां हणंदा वञनि टैक्सनि ते टैक्स ज़्यादती आहे तमामु घणी ज़्यादती आहे साईं अच्छा महमूद नवाज़ साहब तव्हां इहो हाणे असांखे ॿुधाइजो ही जेको हिकु त इन्फ्लेशन आहे ऐं गुज़िरियल प्रोग्राम में आई गेस अव्हां खे मां लाइन अप कयो हुयो ऐं उन प्रोग्राम में बि पाण डिस्कशन कई हुई त पोइ साल 2024 में 1.5 करोड़ खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे गुरबत खां बि वधीक अञा ग़रीब थी विया हुआ
ख़ते गुरबत ॾांहुं हलिया विया। उनखां अलावा जेका गुरबत आहे उहा 7 खां 8 सैकड़ो पोएं साल वधी। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकूमत दावा कंदी आहे त महांगाई घटि आहे, गुरबत घटि आहे, हीअं हुआ, लेकिन अनफॉर्चुनेटली 2023 जी भेट में 2024 में अञा गुरबत वधीक वधी वई ऐं ही अञा टैक्स मथां मढ़ंदा। उन टैक्स मढ़ण खां पोइ ज़ाहिरा जेके शयूं आहिनि खाइण पीअण जूं उहे त वधीक इन्फ्लेशन वधंदी। बिजली जेके इहे बेसिक नीड्स आहिनि माण्हुनि जूं उहे जेकॾहिं महांगियूं थींदियूं त पोइ माण्हू केॾांहुं वञे? आख़िर उन्हनि जे लाइ को सॉल्यूशन छा आहे? ॻाल्हि सॼी आहे त ज़राअत हिन वक़्तु अगरि GDP जो 21% हिसो आहे त 40 सैकड़ो एम्प्लॉयमेंट प्रोवाइड करे थो। हिन मुल्क जो लार्जेस्ट एम्प्लॉयर हिन वक़्तु तव्हांजो ज़राअत आहे। बिल्कुलु। तव्हां उन खे पोएं साल में इहो रुगो टैक्स कोन्हे को, उन सां गॾु जेके ॿिया इक़दाम खयां आहिनि उन जा नतीजा तव्हांखे ॾिसण में ईंदा। पोएं साल ज़राअत 6.5 सैकड़ो सां ग्रो कयो आहे। हिन साल 1% खां बि घटि ग्रो कंदी। हिन साल पोएं साल फुटी बि जेका हुई सा तमामु घटि इम्पोर्ट थी। हिन साल फुटी बि $1 बिलियन खां वधीक जेका सिर्फ़ु फुटी इम्पोर्ट थींदी। कणकप तव्हां ॾिसो त जीअं लहंदो त कणकप सरकार जेका आहे सा उन में डेफिशिएंसी में ईंदी। खंड बि तव्हांजी घटि पई प्रोड्यूस थिए। सो इहे तव्हांखे ऑलरेडी शयूं ॾिसण में पियूं अचनि त ज़राअत जे मथां जेको वज़न आहे उहो क्लाइमेट चेंज जो हुजे, अगनि पारनि जो हुजे, मार्केट फोर्सिस जो हुजे, इनएफिशिएंसी इन गवर्नमेंट हुजे, उहो सॼी फिरी गिरी उहो वज़न हिन वक़्तु तव्हांजी ज़राअत हिन मुल्क में खणी पई। तव्हां जेका ॻाल्हि करियो पिया गुरबत वधण जी, साईं मुंहिंजा, जंहिं मुल्क में तव्हांजी प्रोडक्शन ऐं ज़राअत ऐं फूड सिक्योरिटी शयूं घटि थींदियूं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उते गुरबत वधंदी, गुरबत खुटंदी कान का। अगरि तव्हां इक़दाम अहिड़ा खणंदव, अहिड़ा ज़ालिमाना इक़दाम खणंदव जो चाहींदव त 10 एकड़नि जो ज़मींदार बि पन्ना खणियो कामोरनि जे पोयां पियो हले, रिश्वत ॾेई पंहिंजी जान छॾाइण जे पोयां हलंदो हुजे। हालात इहे आहिनि त नंढो जेको ज़मींदार आहे 20-25 एकड़नि जो उहो त खातो नथो रजिस्टर पंहिंजो कराए सघे। एॾियूं रिश्वतूं जेके आहिनि से वधी वियूं आहिनि। हाणे जॾहिं तव्हां टैक्स वधाया आहिनि इहे रिश्वतूं अञा बि जेके आहिनि से वधी वेंदियूं हलियूं। इन जो मतिलबु इहो आहे त जेको पंहिंजो हू कमकार करे थो उन वक़्तु उन तरफ़ हुनजी तवजो घटंदी। उन तरफ़ हुन में जेके पैसा हुन वटि बचनि था उहा इन्वेस्टमेंट न करे सघंदो। दुनिया में ॻाल्हि इहा पई थिए जिते वॾियूं वॾियूं सब्सिडियूं मुल्क में ॾियनि था, उहो अमेरिका हुजे, हिंदुस्तान हुजे, जापान हुजे, असीं पंहिंजी ज़राअत खे कीअं सुधारियूं? उते पैसा ऐं इन्वेस्टमेंट ज़राअत में कई वेंदी आहे, हुकूमत बि कंदी आहे, इनकरेज कयो वेंदो आहे। हिते ऊंधो किसो पियो हले। असांजी ज़राअत जेका मुल्क में 2022 जी बोर्ड हुजे, 2017 में कोविड हुजे, 2010 जी बोर्ड हुजे, अगरि कंहिं सेक्टर कंहिं क्राइसिस मां कढियो त इहो ज़राअत कढियो। आउं कोन पियो चवां, तव्हांजे वफ़ाक़ी वज़ीर पोएं साल वॉशिंगटन में वञी इहा ॻाल्हि कई आहे। उन सेक्टर खे अहिड़ा दबाव अंदरि आणींदव त ॿियो गुरबत मुंहिंजा भाउ वधंदी कान त गुरबत खुटंदी छा? असां कदम ई अहिड़ा पिया खणूं जो गुरबत जेका त वधंदी हुई। थींदो छा? थींदो इहो ताक़तवर माण्हू हिन वक़्तु ताक़तवर थींदो पियो वञे। उन्हनि खे जेके बि कम करणा आहिनि, तव्हां पाण चयो, गाॾियूं हुजनि, पघारूं हुजनि, हुननि जा मराहत हुजनि, जीअं साईं नदीम साहब चयो, उहे वधाईंदा पिया वञनि। तव्हांखे IMF इहो कोन चयो त हिननि खे कयो, उहे कम छुटो। तव्हांखे IMF चयो त जेके माण्हू मज़दूरी करे कमाइनि था उन्हनि जे मथां टैक्स भाणियो, जेके हू पैदावार 6-8 महीने में खणी अचनि उनजो केरु वठण वारो न हुजे, ऐं त हुन एक्सपोर्ट खे बैन करियो त अञा बि हुनखे घुटो ॾेई मारियो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहे ग़लति इक़दाम आहिनि, इहे पंहिंजे मुल्क लाइ हानिकार आहिनि ऐं इन बारे में ज़रूरु सरकार ऐं फ़ैसिला कुन माण्हुनि खे जाम सोचणु ज़रूरु खपे। अच्छा नदीम साहब, अब आख़िर ही जेके कानून साज़ू थियनि पियूं ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके अमेंडमेंट्स थियनि पियूं, टैक्स मथां टैक्स मढ़िया पिया वञनि, ख़ासि तौर ते ग़रीब तबिके लाइ, बाक़ी अमीरनि लाइ त को टैक्स न हूंदो, छाकाणि त अमीर पहिरियां बि न टैक्स भरींदा आहिनि न हाणे भरींदा। उन्हनि लाइ ही बिल मैटर बि नथो करे। कुझु अहिड़ा पॉलिटिशियंस आहिनि, कुझु अहिड़ा मेंबर्स आहिनि पार्लियामेंट जा जेके हिन वक़्त ताईं बि टैक्स न आहिनि भरींदा। उनखां अलावा जेकॾहिं ही ग़रीब मथां अञा वधीक मढ़िया
वधिया वेंदा ऐं ज़ाहिर आहे इन्फ्लेशन वधंदी त आख़िर हल छा आहे, वे फॉरवर्ड छा आहे इकोनॉमी जो, कहिड़े तरीक़े सां जेके इकोनॉमी जा मसइला आहिनि उहे ख़तमु थी सघनि था, इकोनॉमी कहिड़े तरीक़े सां बहितर थी सघे थी, जीअं ख़ासि तौर ते IMF जान छुटे, छाकाणि त हींअर हुकूमत वटि इहो हिकिड़ो जवाज़ हूंदो आहे त असां IMF जे चवण ते असां महांगाई कई, असां IMF जे चवण ते बिजली महांगी कई, असां IMF जे चवण ते टैक्स लागू कयो। साईं ॻाल्हि इहा आहे त तव्हांजे ज़हन मां हिन IMF जी हिकिड़ी का मैडम आहे उनजो बयान बि गुज़रियो हूंदो, उन स्टेटमेंट ॾिनी त असां कॾहिं बि न चयो आहे त ग़रीब ते टैक्स हणो, असां तव्हांखे चयो आहे त पंहिंजे टैक्स रिकवरी सिस्टम में बहितरी आणियो, पंहिंजा अख़राजात घटायो। ऐं जे IMF ईअं चए हा त तव्हां कालो को अख़बार जो स्टेटमेंट पढ़ो, प्रॉपर्टी जे परचेस ते उहो टैक्स पिया ख़तमु कनि। अरे हुतां प्रॉपर्टी वारनि जो टैक्स ख़तमु करे त उहे ठोके पिया ज़मीदारनि ते ऐं हारियुनि ते टैक्स था हणो। अव्हांखे IMF उते यादि नथी अचे, पर छाकाणि त रिटेल इहो पंहिंजो सॼो प्लॉटनि जो हिनजो हुनजो सॼो कमु जेको आहे से वॾा माण्हू था कनि, वॾा पैसा आहिनि त उन्हनि खे रिआयत मिले थी। हाणे आयासीं त तव्हांजे चवण मुताबिक़ हिन जो हल छा आहे? हल सॼो ॾींहुं आहे 100% आहे, नियत कोन्हे। जीअं साईं महमूद ॿुधायो एक्सपोर्ट जी ॻाल्हि आहे, एक्सपोर्ट जी इजाज़त ॾीन, वैल्यू एडिशन कनि। असां वटि हाणे जेका पोज़ीशन भाॼियुनि जी हिननि जी आहे, जेकॾहिं हुन में प्रोसेसिंग जो सिस्टम हुजे, जीअं गोभियूं ईअं ई आहिनि, टमाटा ईअं आहिनि, ढगियूं बि नथियूं खाईंदा आहिनि, उहे हड़ ईअं पिया आहिनि, केरु वठण वारो कोन्हे, त असां हिन जा स्लाइस करियूं, केचअप ठाहियूं, वैल्यू एडिशन ठाहियूं, ॻोठनि में नंढी नंढी इंडस्ट्रियूं ॾियूं उन्हनि खे त माण्हू पंहिंजी रोज़गार कनि। असां वटि रूरल इंडस्ट्री फ़क़ति हिकिड़ी आहे, शुगर मिल, ॿी का बि कान्हे। पंजाब तव्हीं वञो, KP वञो, हिते सभु तव्हांखे गुजरानवाला में, मुल्तान में, फैसलाबाद में टेक्सटाइल मिलंदी, साईं मुंहिंजा हर लोह जी फैक्ट्रियूं मिलंदियूं ऐं ॿियूं सभु फैक्ट्रियूं पखनि जूं, बालनि जूं मिलंदियूं। पाण वटि सिंध में बहिराड़ी में कहिड़ी फैक्ट्री आहे सवाइ शुगर मिल जे? अची हुननि शुगर मिलनि जे पोयां बि लॻाइनि त इहे हिते जे माण्हुनि खे इहा बि तकलीफ़ थिए, इहा बि रोज़गार न मिले। हिकिड़ी शुगर मिल तव्हां ॾिसो त उन तालके खे सॼो हुनजो इकोनॉमी सुठी थी वेंदी आहे, त उन्हनि खे बि छिक छिका, शुगर मिल वारा वरी ज़मींदारनि खे छिक छिका। ॻाल्हि इहा आहे त सभु को पंहिंजो पंहिंजो हिसो खणे, पंहिंजो कमु करे, ग़रीब खे जीदान ॾियो, उनखे बि जीअण ॾियो। ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जंहिंमें हीअ असां करे सघंदा आहियूं। पंजाब में असां ॾिठो त इहे जेके मसाला ऐं मिर्च, धाणा, हैडूं, इहे हिन जूं नंढियूं नंढियूं मशीनूं घरनि में नियाणियुनि खे ॾेई छॾियूं अथनि, उते ग्राइंड करे पैक करे मोकिलीनि पियूं। हिते पाण वटि अहिड़ी फैसिलिटी टर्म कंहिं हिननि खे मना कयो आहे? पंजाब वारा कमु कनि था, हिननि खे नांग खाधो आहे छा? हिन जी नियत ई कान्हे। भई पंजाबी महिनत करे थो, तव्हां बि करियो, तव्हांखे कंहिं मना कयो? तव्हां हक़ीक़त में हिननि जो सभिनी जो जेको आउट थिया आहिनि न, उहो थिया आहिनि वोटर्स जे करे। असांजो वोटर 5 साल हिनखे गारियूं ॾींदो आहे, पोइ जॾहिं इलेक्शन थींदी आहे न, पोइ अची कर्ज़ खणी पीधी था वाणीअ खां, हिन खां हुन खां, पटका पाराईंदो, छेला कटींदो, सभु ॻाराईंदो, हंबोशियूं हणंदो, मंगराड़नि खे वठी ईंदो, ॻाए वॼाए बाबा साईं करे वोट बि ॾेई ईंदो, पोइ वरी 5 साल पियो गारियूं। अरे बाबा, तव्हां पंहिंजे इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव खे पुछो, हुनखे पंहिंजा मसइला हल करण जे लाइ चओ। बाक़ी हाणे तव्हांखे हिकिड़ो गटर जो ढक ॾेई छॾी, 2 बल्ब ॾेई छॾी, हिकिड़ी थैली ख़ैरात जी ॾेई छॾी, ख़ैरात सां माण्हू कोन सुधरंदा आहिनि। इंसाफ़ ऐं इकोनॉमी सही तरीक़े सां अचे, उन सां माण्हू जी मईशियत ऐं इख़लाक़ियत सभु ठहंदी। स्कूलनि जा हाल ॾिसो, स्कूलनि में मेयूं ॿधियूं पियूं आहिनि, ढगियूं ॿधियूं आहिनि, वरी जेके ॿिया माण्हू आहिनि उहे छितनि मां लोहो कढियो वञनि, दर कढियो विकिणो छॾी। पर इन में रुगो हुकुमरान तकबो त पंहिंजी जाइ ते आहे, पर आवाम ते बि ज़िमेदारी आहे त उहो बि पंहिंजो हक़, पंहिंजो शेयर उन में विझनि। हुकूमत तव्हांखे सभु शइ कान ॾींदी, पर जे तव्हां अकाउंटेबिलिटी पंहिंजे मेंबरनि सां कंदो त तव्हांखे रिलीफ मिलंदो न। जे कंदो कोन त पोइ छाजे लाइ अचनि? हुनखे ख़बर आहे पछाड़ी वञी 5 सालनि जी गॾु पाताऊं करे ईंदा ऐं कमकार खां अंगूठो। अॻे नौकरियूं कंहिं दौर में मिलंदियूं हुयूं, हाणे 13 ग्रेड जी नौकिरी बि 20 लख में, कमीशन वारनि जो त करोड़नि में पियो हले कमु। 17 ग्रेड ऐं 18 ग्रेड जी नौकिरी, मेरिट जी लताड़। वॾे माण्हू जो पुटु, उनखे नौकिरी मिली वेंदी, ग़रीब जो पुटु पोइ पढ़े छो, ग्रेजुएशन छो करे, छाजे लाइ 16-17 साल वञी पीउ जा माउ जा पैसा विञाए ऐं पंहिंजो टाइम ऐं दिमाग़ विञाए, उहा बि कमु जो वञे।
ठीक भई नदीम साहब, economy महमूद नवाज शाह साहब, तव्हां हाणे आख़िर में असांखे इहो ॿुधाइजो बेसिकली इन जो सॉल्यूशन छा आहे। पाण ओवरऑल इन ते डिबेट कई, क्राइसिस तमामु घणा आहिनि, ग़रीबनि मथां ज़ुल्म ज़्यादती आहे जीअं नदीम साहब ज़िक्र कयो, पर आख़िर इन जो सॉल्यूशन छा आहे? कहिड़ा स्टेप्स आहिनि जेके गवर्नमेंट खे वठणु घुरिजनि ऐं कहिड़ा स्टेप्स आहिनि जंहिंजे ज़रिए मईशत बहितर थी सघे थी, ऐं वे फॉरवर्ड इन जो छा आहे? महमूद नवाज शाह साहब, आवाज़ अचे पियो सर मुंहिंजो? ठीकु आहे, वॾी महिरबानी नदीम शाह साहब प्रोग्राम में असांखे जॉइन करण जे लाइ, ऐं महमूद नवाज शाह साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी असांखे प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। नाज़रीन, जीअं त पाण हिन प्रोग्राम में ओवरऑल डिस्कशन कईसूं त हे जेको टैक्स कलेक्शन जो इशू आहे बेसिकली इकोनॉमिकली, ही इशू तेसि ताईं हल न थींदो जेसि ताईं तबक़ाती निज़ाम ख़तमु न थींदो। ही जेकॾहिं अमीर तबिको टैक्स न भरींदो ऐं ग़रीब जेको आहे उहो टैक्स मथां टैक्स भरींदो त ज़ाहिर आहे इहे इशूज़ क्रिएट थींदा। इकोनॉमिकली माण्हुनि जे लाइ हूअं बि जेको आहिनि काफ़ी क्राइसिस आहिनि, ऐं उनखां पोइ ही जेको इनकम टैक्स ज़रे इनकम टैक्स बिल मंज़ूरु थी वियो आहे, ऐं इहो बि ज़ाहिर आहे हिकिड़ो अमीरनि लाइ त को फ़र्क़ु न पवंदो, ग़रीब तबिके लाइ वरी बि हिकिड़ो ही नुक़सानकार साबित थींदो, छाकाणि त ही टैक्स कलेक्शन ऐं उहा मुसलसल ग़रीबनि मथां बि आहे जो टैक्स बार बार उन्हनि जे मथां मढ़िया पिया वञनि। ऐं ॿिए तरफ़ इकोनॉमिकली अगरि ॾिठो वञे त उनजे पुठियां कुझु सॉल्यूशन्स आहिनि, जेकॾहिं हुकूमत संजीदगी सां उन ते अमल करे ऐं कमु करे त बजाए पेंशन ख़तमु करण जे, बजाए टैक्स मथां टैक्स मरण जे, प्रैक्टिकली अगरि हुकूमत कमु करे ऐं रेवेन्यू जनरेट थिए पियो, पर करंट अकाउंट डेफिसिट जेको आहे उहो घणो आहे, उन ते कमु करे, उनखां पोइ ट्रेड ते कमु करे, दुनिया अॼुकल्ह ब्लू इकोनॉमी ताईं पहुची वई आहे, ब्लू इकोनॉमी ते माण्हुनि जो वर्क आहे, डेवलप्ड कंट्रीज़ में टेक्नोलॉजी जे ज़रिए इकोनॉमिकली स्ट्रॉन्ग पई थिए, पर अनफॉर्चुनेटली हिते इकोनॉमिकली ब्लू इकोनॉमी त छा या टेक्नोलॉजी जी इकोनॉमी त छा, पर हिते अञा ताईं उहो टैक्स भरण वारो सिलसिलो अञा जारी आहे। सो प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।